बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सलाउद्दीन नवानी सीरिया ऑफ सिंधी थॉट्स। अॼु असांजो अलविदाई क्लास आहे इन कोर्स जो, यानी क्लास नंबर 73 आहे। हिन वीडियो जे अंदरि असां कुझु कंफ्यूजिंग या जेके सिमिलर मीनिंग वारा वर्ड्स हूंदा उहे पढ़ंदासीं। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। सभ खां पहिरियों जेको वर्ड आहे उहो आहे क्राए एंड वीप। ॿिन्ही जी माना रोइण आहे। जेको किराए आहे, किराए जी माना बि रोइण आहे, पर किराए उहो किराए आहे, रोइण उहो रोइण जंहिंमें असां रामभाट करे रोईंदा। जेको ॿारु रोईंदो आहे त उहो छा कंदो आहे, इलाही तेज़ आवाज़ में रोईंदो आहे, असां हुनखे चवंदासीं किराए। ॿियो आहे वीप। वीप जो माना बि रोइण आहे, पर उनजो मतिलबु छा आहे, कोई मिसकी रोईंदो आहे। जीअं छोकिरियूं रोईंदियूं आहिनि थोरे माना छा चवंदा आहिनि मिसकी अंदाज़ में थोरो रोइण, माना घणो रामभाट करे रोईंदियूं बि स्टैंडर्स आहिनि। सो किराए ऐं वीप जो मतिलबु ॿिन्ही जो रोइण आहे, पर वीप जो माना छा आहे, थोरो मिसकी रोइण जा आवाज़ घटि करे रोइण, पर किराए दिलि खोले रोइण असां हुनखे किराए चवंदासीं। सिंपल डिफरेंस आहे। ॿियो आहे असांजो स्माइल एंड लाफ। हाणे स्माइल जो मतिलबु आहे नड़ो मुस्कुराइण, ठीकु आहे। ऐं ॿियो लाफ आहे माना तेज़ वॾनि आवाज़ में टहक जे खिलण, माना ॿिन्ही जो मतिलबु खिलण आहे, पर स्माइल छा आहे, मुस्कुराए खिलण, ऐं लाफ टहक जे खिलण। उन खां पोइ जेको नेक्स्ट वर्ड आहे असांजो उहो आहे सी, वॉच ऐं लुक। हाणे सीअ जो मतिलबु छा आहे, जॾहिं काई बि शइ असां सिंपल परसीव कंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं, यानी तव्हां घुमंदा वञो था, नज़ारा ॾिसो था, बसि ठीकु आहे शयूं, इनखे चइबो आहे सी। पर जॾहिं तव्हां काई शइ मूविंग ऐं सीन चेंजिंग वारी ॾिसंदा आहियो, यानी काई बि शइ अहिड़ी आहे जेका तकड़ी चुरपुर थी करे, जीअं क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, ठीकु आहे। हाणे उन ॾिसण सां उन में छा आहे, चुरपुर आहे, माना मटा सटा थी थिए माण्हुनि जी। ॿियो तव्हां जॾहिं टीवी या स्क्रीन या काई बि वीडियो ॾिसंदा आहियो, उन में छा थींदा आहिनि, सीन चेंज थींदा आहिनि, उन में मूवमेंट हूंदी आहे, उन सां असां वॉच लॻाईंदा आहियूं। यानी असां ईअं नथा चई सघूं त वॉच सिर्फ़ु स्क्रीन सां लॻंदो आहे। पोइ भली जॾहिं तव्हां बराए रास्त क्रिकेट ॾिसो ईअं स्टेडियम में अखियुनि अॻियां, तॾहिं बि वॉच लॻंदो। छाजे करे त तव्हां अहिड़ी शइ ॾिसो था जेका मूविंग हुन में आहे, या काई शइ चेंजिंग थींदी रहे थी, तॾहिं असां हुन सां वॉच लॻाईंदासीं। नेक्स्ट हो न लुक। लुक जो मतिलबु आहे काई शइ खे फोकस करे ॾिसणु। जीअं तव्हांजे साम्हूं हाणे मतिलबु मुंहुं जो हिकिड़ो जेको आहे तव्हांजे साम्हूं नज़र अचंदो, पर तव्हांखे चवंदो लुक एट द पेन, यानी हाणे तव्हांजो जेको आहे ॾिसणु आहे उहो केॾे आहे, पेन ॾे आहे। त इन जो मतिलबु छा थियो, लुक, यानी लुक एट द मून, चंड ॾे ॾिसणु, यानी कंहिं हिकिड़ी शइ खे फोकस करे ॾिसण खे असां हुते लॻाईंदा आहियूं लुक। बाक़ी अदरवाइज़ असां सी ऐं वॉच मां ई कमु कढी वेंदा आहियूं। सभिनि जो मतिलबु ॾिसणु आहे, पर इहो सिंपल डिफरेंस तव्हां असांखे अचणु ज़रूरी आहे। हाणे ॿियो आहे तव्हांजे साम्हूं देन वर्सिस देन। हाणे THAN या THEN। हाणे जेको THAN आहे इहो असां कंपेरिजन में इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल हिकिड़ो, ही इज़ टालर देन अली। हाणे हिते जेको हिते देन इस्तेमालु कंदासीं THAN। अच्छा, जेको ॿियो देन आहे THEN, ठीकु आहे, उनजो मतिलबु आहे देन। देन माना पोइ। इन जो तव्हांजे साम्हूं हिकिड़ो एग्ज़ाम्पल खणूं था त फिनिश योर वर्क देन टेक अ ब्रेक। पंहिंजो कमु पूरो कयो, पोइ मतिलबु झटि तव्हां ब्रेक वठो या साई पटियो। हिते जेको पोइ आहे न, हिते THEN आहे, पर मां हुते जेको कंपेरिजन में इस्तेमालु कयुमि, दिस पेन इज स्मॉलर देन बोर्ड मार्कर, त हिते जेको स्मॉलर खां पोइ जेको मां देन लॻायो आहे त THAN आहे। हाणे देन जो एग्ज़ाम्पल त मां तव्हांजे साम्हूं पहिरियों ई रखियो त फिनिश योर वर्क देन यू मे टेक ब्रेक, ईअं तव्हां चई सघो था, त पोइ तव्हां भले ब्रेक वठो। सो देन वर्सिस देन। हाणे ॿियो आहे तव्हांजे अॻियां वेदर, WEATHER। मतिलबु हाणे इन जो मतिलबु आहे मौसमूं, यानी WEATHER। इन वेदर जो मतिलबु छा आहे, मतिलबु मौसम। ॿियो आहे WHETHER। इन जो मतिलबु आहे वेदर माना जॾहिं त। मिसाल आहे इन जो तव्हांजे साम्हूं, आई डोंट नो वेदर टू गो आर स्टे, माना मूंखे इहा ख़बर न आहे त या त रहां या वञा। एक्सप्रेसिंग अ डाउट आर चॉइस, यानी WHETHER। हिते ई असां छा कंदा आहियूं, पंहिंजो डाउट या चॉइस खे जॾहिं असां एक्सप्रेस कंदासीं, हिते असां वेदर लॻाईंदासीं। यानी ॿियो जेको WEATHER आहे वेदर, उनखे असां चवंदासीं मौसम। हाणे हिन वीडियो जा आख़िरी ॿ कंफ्यूज़िंग वर्ड्स, हो जे अक्सर तक़रीर में चवंदा आहिनि, इहो चई मां पंहिंजी जाइ वठंदुमि। ॿ वर्ड आहिनि बारो ऐं लेंड। ॿिन्ही जो माना आहे मतिलबु काई शइ उधार ॾियणु या उधार वठणु। बारो जो मतिलबु आहे काई शइ कंहिंखां वठणु, पर इन नियत सां त तव्हांखे उहा वापसि करणी आहे। उनजे लाइ हिकिड़ो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे, कैन आई बारो योर बुक, मां छा तव्हां खां बुक उधारो वठी सघां थो। बारो जो मतिलबु छा आहे, काई शइ कंहिं ॿिए कंहिंखां उधारी वठणु, कहिड़ी नियत सां त हुनखे वापसि थींदा। उधारी थींदी आहे त वापसि ॾियणी आहे, पाण इहा ॿी ॻाल्हि आहे त कोई उधार वठी करे नथो ॾिए। ॿियो आहे लैंड। लैंड जी माना आहे उधार ॾियणु, यानी बारो जी माना छा हुई त ॿियो तव्हां खां वठे, लैंड माना तव्हां कंहिंखे उधार ॾियो।
माना इन नियत सां तो उनखां वापसि वठिणो आहे। हाणे हिन जो हिकिड़ो मिसाल ॾियूं था। मिसाल, आई विल लैंड यू माई बुक। हो छा थो चए, कैन आई बारो योर बुक? मां तो चवांसि आई विल लैंड यू माई बुक, यानी मां तोखे पंहिंजो किताब ॾींदुसि। मूंखे उमेद आहे त अॼु जो क्लास ऐं असांजी नंढी कावश जेकी तव्हांजे साम्हूं रखीसीं कंफ्यूज़िंग वर्ड्स जी, ज़रूरु तव्हांजे कंहिं न कंहिं कमु ईंदी ऐं इलाही इंपॉर्टेंट आहे, डेली लाइफ में हिनजो इस्तेमालु थींदो आहे। वेंदे वेंदे खोड़ सारियूं तव्हां सभिनि जे लाइ दुआऊं, असांखे बि दुआउनि में यादि कंदा। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।